सिद्धार्थ कोट में SUP जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां सकरण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो, नारेबाज़ी, मुलज़िम उहिदनि खे सज़ा ॾेई इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो। सिद्धार्थ कोट में सिंध यूनिटी पार्टी जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि पारां सकरण जे ॻोठु माड़ी जलबाणी में क़ानून लागू कंदड़ एहलकारनि हथां बेगुनाह मारिजी वियल ॻोठाणनि जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ हथनि में पार्टी जा झंडा ऐं प्ले कार्ड खणी अलहदाद ख़ुश्क, फज़ल हुसैन हैदरी, हमल खान ख़ुश्क, आसिफ मक्सी, कामरेड मोहम्मद उर्सिलरो, रमीज़ तुन्यो, वज़ीर खोसो, ज़ुल्फ़कार सीलरो, सदरुद्दीन कुरैशी, रुस्तम सुमरो, लियाकत जूनेजो, फ़याज़ मीरजत, पपन मक्सी, हसन बबर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कोटूमोटू चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवान एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त माड़ी जलबाणी ॻोठ ते ॾींहं ॾिठे जो क़ानून लागू कंदड़ एहलकारनि पारां धाड़ियल जियां का करे SUP जे 4 कारकुननि ऐं पौरियतनि खे क़त्ल कयो वियो आहे, जेको मज़मत जोॻो अमल आहे। अहिड़े वाक़े सां सिंधी क़ौम में बेचैनी ऐं ग़म पखिड़ियल आहे। मुलज़ एहलकारनि खे क़ानून जे कटहरे में आंदो वञे। उन्हनि सुप्रीम कोर्ट ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त माड़ी जलबाणी वाक़े में हक़ीक़ी मुलज़ एहलकारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मज़लूम पौरियतनि जे खून ऐं संदसि वारसनि सां इंसाफ़ करे सिंध में पखिड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे।